ओम शांति। हाणे असां बाबा खे याद था करूं। महात्मा विकृति में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे याद करे मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाप परमात्मा खे सभु मन जी ॻाल्हि ॿुधाए थी। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था, सदा शक्तिशाली आत्मा ठहण लाइ ये स्मृति रखो कि मां कंहिंजो ॿार आहियां। जीअं जंहिंजा माउ पीउ धनवान हूंदा आहिनि, कहिड़ी बि चीज जी हुननि जी शॉप हूंदी आहे, कहिड़ो बि धंधो हूंदो आहे, त हुन माण्हू खे हुन ॿार खे पतो हूंदो न मूंखे हिन चीज जी कमी कॾहिं न थी सघंदी आहे जेसि ताईं धंधो आहे। त हूअं ई असां अगरि सदा यादि रखंदासीं कि मां कंहिंजो ॿार आहियां, सर्वशक्तिवान पतित पावन बाप जो ॿार आहियां, सर्व गुणनि जो सागर, सर्व शक्तियुनि जो सागर, सर्व ज्ञान जो सागर, अहिड़े परम पिता परमात्मा निराकार शिव बाबा जी सां सभी आत्मायूं सुल्तान आहिनि। अगरि असां सभिनि आत्माउनि जी स्मृति रहे कि असां आत्मायूं आहियूं, असांजो पीउ केरु आहे, त कॾहिं असांखे दुख थींदो, कॾहिं असां ईअं चईंदासीं मूं में हाणे सहन शक्ति न आहे, मां हाणे थकी वई आहियां, मूं में सम्झ न आहे कीअं करूं कीअं न करूं, मां हाणे दुखी थी वई आहियां। ही जेका माण्हू शब्द चईंदो न, ये छो चईंदो? आत्मा खुद खे भुलजंदी आहे न, द्वापर युग खां खुद खे बि भुलजंदी आहे, पंहिंजे पीउ खे बि भुलजी वेंदी आहे। सत्य खां ई आत्मा पंहिंजे पीउ खे भुलजल आहे, लेकिन सत्य पिता में इहो यादि हुयो कि मां आत्मा आहियां। द्वापर में बि पहिरियों असां भगवान खे निराकार रूप में शिव जो लिंग ठाहे करे यादि कंदा हुयासीं, निराकार खे पूजदा हुयासीं। ये जेका बि हाणे एॾी सारी मूर्तियूं निकितियूं आहिनि न, ये पहिरियों न हुयूं। पहिरियों सिर्फ़ हिकु निराकार जो ई लिंग ठाहे करे एतिरी सम्झ हुई कि निराकार ही असांखे असांजे दुख दूर करे सघंदो आहे। लेकिन पोइ सोचदा हुया कि भई निराकार खे कीअं असां सदा यादि रखूं, त हुनजो चिन्ह हिकु निराकार जी मूर्ति कीअं ठाहियूं, त हुननि हिकु नंढो सो इहो पत्थर ठाहे छॾियो। त हाणे अलॻि अलॻि शेप में निकिता आहिनि। पहिरियों त ईअं ओंकार जी ही हिकु ज्योति जी ही लिंग ठाहींदा हुया। द्वापर युग में भी असांखे सम्झ सुठी हुई भई असां आत्माउनि खे शक्ति ॾियण वारो परमात्मा, भले हुनजे बारे में ज्यादा न पतो हुयो, लेकिन इहो पतो हुयो कि वो निराकार आहे, हुनखे शारीरिक आकार न आहे, हुनजो शरीर जो रूप न आहे। आत्मा आहे लेकिन शरीर जो रूप न आहे। लेकिन धीरे धीरे माण्हुनि जी बुद्धि एॾी पतित थींदी वई, एॾी ख़राब थींदी वई कि भगवान जा भी अहिड़ा भयानक भयानक रूप ठाहे करे माण्हू अॼु पूजे थो। हिन समय असांजी आत्मा जी बुद्धि ख़राब थी वई। वो भी छो कि जीअं द्वापर युग खां ये अलॻि अलॻि दुख शुरू थिया, अलॻि अलॻि तरीक़े जा, ये जीव जंतु जानवर निकिता, त माण्हू वेंदा हुया काॾे काॾे परे परे, त दुख परेशानी थिए त के सॾु करनि भगवान खे, त भगवान इन्हनि जे ज़रिए उन्हनि जी कॾहिं मदद कई। पर हिन जो मतिलबु इहो थोड़ी भगवान जो रूप ही कचमच तारा कण कण में आहे। सम्झो तव्हां काथे जंगल में आहियो, उते भगवान खे यादि था करो मन सां कोई मुसीबत में, त जंगल में त जीव जंतु जानवर पेड़ पौधा ही हूंदा न, पत्थर ही हूंदा। त परमात्मा भी कंहिं समय तव्हांखे उन रूप उनजे ज़रिए तव्हांजी मदद करे छॾी। हिनजो मतिलबु इहो थोड़ी कि परमात्मा पत्थर में आहे, पत्ते में आहे, जीव जंतु जानवरनि में आहे।
त बाबा हाणे असांखे सम्झ ॾियण आयो कि हाणे सम्झो कि असां केर आहियूं, असांजो पीउ केर आहे। असांजो पीउ सर्वशक्तिवान, सर्व गुणनि जो सागर, सर्व ज्ञान जो सागर आहे। त अगरि असांखे ये यादि रहंदो सॼो ॾींहुं कि मुंहिंजो पीउ सर्वशक्तियुनि जो सागर आहे, त असां कॾहिं ईअं चईंदासीं कि बसि हाणे मूंखां सहन नथो थिए। कॾहिं असां थकिजंदासीं, कॾहिं असां ईअं चईंदासीं मूं में त इहो गुण न आहे। ये जेको माण्हू चईंदा आहिनि मुझ निर्गुण आरे में कोई गुण न आहे, त इहो शब्द बि असां चऊं त असांखे लज्जा अचणी खपे। जॾहिं चऊं था तूं माता पिता सां बालक तुंहिंजो, उहो गुणनि जो सागर ऐं असां हुनजे साम्हूं चऊं त असांजे वटि कोई गुण न आहे, मतिलबु असां पंहिंजे पीउ जी इंसल्ट था करूं। अॼु तव्हांजे पीउ वटि एॾो धन संपत्ति आहे, तव्हां अधिकार सां उनखां जो घुरंदव उनजो पैसो तव्हांजो पैसो थींदो न थींदो, जेसि ताईं शादी न थी। शादी खां पोइ बि कई माउ पीउ पंहिंजे जीअं ॿार छोरे, अॼुकल्ह त छोरनि ऐं छोरियुनि ॿिन्ही जो अधिकार आहे प्रॉपर्टी ते, त उहा कॾहिं ईअं ग़रीबी जीअं रही सघंदा आहिनि। भॻवान पंहिंजे पीउ जे अॻियां भीख मांगदा, पंहिंजे पीउ खे चईंदा कि तव्हां त ॾाढा धनवान आहियो, मां त ॾाढी ग़रीब आहियां, मूं वटि त खाइण पीअण लाइ कपिड़ा बि खाइण पीअण लाइ चीजूं बि न आहिनि, कपिड़ा बि न आहिनि पाइण लाइ सुठा। त माउ पीउ बि चईंदो न भई तूं असांजो ॿार अधिकार आहे तुंहिंजो पूरो, तूं ईअं छो थो चए। उहो कॾहिं चई सघंदो जॾहिं ॿार भुलिजी वञे कि मां हिननि जो ॿार आहियां। त उहो ई असां चऊं था तूं माता पिता सां बालक तुंहिंजा, ऐं पोइ चऊं था तूं सर्व गुणनि जो सागर, शांति जो, सुखनि जो सागर, मुझ निर्गुण आणे में कोई गुण न आहे, मूंखे मुंहिंजे मथां तरस थियो। त परमात्मा बि चए थो तव्हां चओ छा था इहो। हिकु तरफ़ चओ था मां तव्हांजो पीउ आहियां, पोइ चओ था असां में कोई गुण न आहे, मतिलबु तव्हां ख़ुदि खे भुलिजी विया आहियो न। हाणे मां तव्हांखे यादि थो ॾियारां कि तव्हां केरु आहियो, मां केरु आहियां। तव्हां आत्मा आहियो, मां तव्हांजो पीउ परमात्मा निराकार परमधाम में रहण वारो। तव्हांजो मुंहिंजो संबंध पिता ऐं ॿार जो। त जॾहिं बि तव्हांखे लॻे कि मूंखे दुख आहे, शांति आहे, ख़ुशी न आहे, गुण न आहे, शक्ति न आहे, सम्झ न आहे, त तुरंत यादि कजो मां कंहिंजो ॿार आहियां। तुरंत परमात्मा के दिल सां यादि कजो मुंहिंजा बाबा अचो, मुंहिंजे हिन कम में मूंखे ईअं लॻे थो मूंखे शक्ति न आहे, हिन ॻाल्हि जी चयन करण जी शक्ति न आहे, ये गुण न आहे, ये सम्झ में नथो अचे, अचो मुंहिंजी मदद करो। बाबा चए तो ईअं बि न चओ, सिर्फ़ु अधिकार सां यादि करो मुंहिंजो बाबा अचो। हीअ ॻाल्हि ईअं थी वई। जॾहिं दिल सां यादि कंदो न, बाबा अर्थात पिता, बाबा मतलब पिता। मुंहिंजी आत्मा खे दुख परेशानी थिए थी न, मुंहिंजी आत्मा में सहन शक्ति न आहे, मुंहिंजी आत्मा में शक्ति न आहे, गुण न आहे, त मां आत्मा पंहिंजे पीउ खे यादि थी करां, मुंहिंजो बाबा अचो। अधिकार सां, संबंध सां, दिल सां यादि कंदो न त तव्हांखे अवश्य शक्ति जी अनुभूति थींदी, तव्हांखे अवश्य ई मदद जी अनुभूति थींदी। त बाबा चए थो कि हाणे सदा यादि रखो। जो बाबा चए थो सदा न प्रतिज्ञा करो, कहिड़ी बि ॻाल्हि खुद में अगरि परिवर्तन करणो हूंदो आहे न, पंहिंजे अंदर पक्को करो कि अॼु खां मां ईअं न कंदमि, मतलब न कंदमि। जीअं कोई माण्हू कंहिं ॻाल्हि जे लाइ चईंदो न मां अॼु खां ईअं न खाईंदमि, मां पक्को थी करां। काथे तीर्थन ते वेंदा आहिनि या कॾहिं कुझु छॾे ॾींदा आहिनि, हुन चीज जी इच्छा बि न थींदी आहे, या बीमार थींदा आहिनि त डॉक्टर चईंदो अथनि ये चीज न खाइणी आहे त पोइ न खाइनि, पक्को कंदा आहिनि, कोई इच्छा बि न थींदी आहे। वही असां में जो भी कमी कमजोरी आहे उहा असांखे हाणे जॾहिं भी तव्हांखे लॻे कि मूं में ये कमजोरी आहे, ये आदत मुंहिंजी सुठी न आहे, ये ॻाल्हि ज्यादा सोचणु ठीकु न आहे,
ये पुरानी दुख जी ॻाल्हियूं मां न सोचदमि। उन समय पंहिंजे मन में पक्को करो कि अॼु खां मां हिन ॻाल्हि जे लाइ न सोचदमि। अॼु खां वठी मां ये संस्कार ते वश थी करे कोई बि अहिड़ो कर्म न कंदमि। अॼु खां वठी मां ईअं न ॻाल्हाईंदमि। ईअं पंहिंजे अंदरि पंहिंजी बुराई कमज़ोरियुनि खे पंहिंजे अवगुणनि खे छॾण जे लाइ पंहिंजे अंदरि प्रतिज्ञा करो, पक्को करो मन खे। असां सर्वशक्तिवान जा ॿार आहियूं। मां चाहियां थी मुंहिंजो मन ईअं न सोचे त मतिलबु आत्मा में शक्ति हुजणी खपे। वो कॾहिं ईंदी जॾहिं मां यादि कंदमि कि मां कंहिंजो ॿार आहियां ऐं मन में पक्को कंदासीं। बाक़ी ॻाल्हियुनि जे लाइ पक्को करो था, हिन ॻाल्हियुनि जे लाइ ख़ुदि खे सुधारण जे लाइ पक्को छो था करो। इन करे बाबा चई तो हाणे जॾहिं असां पक्को कंदासीं न कि अॼु खां मां घबराईंदमि न, अॼु खां मां रोईंदमि न, अॼु खां मां ज्यादा क्रोध न कंदमि, ज्यादा त बिल्कुल भी क्रोध न कंदमि, अॼु खां मां ईअं न कंदमि। त जीअं जीअं असां ख़ुदि जे अंदरि पक्को कंदा रहंदासीं, परिवर्तन थींदो रहंदो, त असांजे जीवन में असां अॻियां वधंदासीं। असांखे सभु जीवन में जेकी नंढी नंढी ॻाल्हियूं थींदियूं आहिनि हिननि जे जेको समय वेंदो आहे। अॼु माण्हू ॾिस ज्यादा सोचदा आहिनि, जंहिं वटि ज्यादा कमु हूंदो आहे उहो ज्यादा न फालतू न सोचदो हूंदो, छो जो बिज़ी रहंदो आहे न। और जंहिं वटि कमु ई न आहे, हाणे घर जो बि कमु सभु मायूं करनि थियूं, ठाहिणो छा आहे, थोरी बहुत रोटी ठाहे थी ईअं, बाक़ी कमु ई न आहे। ॿारनि खे बि जीअं जीअं पालियो ट्यूशन मोकिलियो, स्कूल मोकिलियो, बसि ॿियो तव्हांजो दिमाग़ लॻाइण जो कमु ई न आहे। त दिमाग़ काफ़ी थो लॻे फालतू ॻाल्हियुनि में। त बाबा चए थो कि हाणे ख़ुदि खे जेकी बि कमी कमज़ोरी आहे न उनखे ख़तमु करण जे लाइ मन में पक्को करो ऐं जेतिरो थी सघे न कार्य में बिज़ी रहो। अहिड़ो कमु करो जंहिंमें असांजो मन ऐं बुद्धि बि बिज़ी रहे। तव्हां चओ त सॼो ॾींहुं कमु था करो, लेकिन सॼो ॾींहुं जो कमु था करो हुनमें असांजो मन ऐं बुद्धि बिज़ी न आहे न, उहो त फालतू ॻाल्हियूं थी सोचनि। त जॾहिं तव्हांजो रोज़ हिकु जहिड़ो कमु आहे न जंहिंमें दिमाग़ नथो लॻाइण पए, त रोज़ कोई न कोई सुठो शब्द पॉइंट खे मन बुद्धि में वीचार करो हुनजे बारे में। त वीचार कंदा रहंदा त सुठी सुठी ॻाल्हियुनि में बुद्धि लॻल हूंदी, फालतू ॻाल्हियुनि में बुद्धि न लॻाए। हिन ईअं कई हाणे छा थींदो, पोइ छा थींदो, तव्हां सोचदो कंदो, ॿियो ई पंहिंजी सोच खे वेस्ट था करो, ॿियो ई वेस्ट बि था करो। ऐं कॾहिं कॾहिं आत्मा पंहिंजी शक्ति सां बुरी ॻाल्हियुनि जे लाइ बि सोचण लॻी वेंदी आहे, त हुनजी शक्ति बुरी ॻाल्हियुनि में लॻी वेंदी आहे, पोइ सच थी वेंदा। पोइ चवंदो मां सोचां ई थी कि हीअं थी न वञे, थी वियो। त तव्हां सुठो ई सोचो, पोइ ॾाढो ख़ुशि थी वेंदा। ॾिस मां चयो न ईअं थी वेंदो, थी वियो न बुरे में। त बाबा चए इन करे असांजो मन ऐं बुद्धि सुठी ॻाल्हियुनि में व्यस्त रहे सघे, उनजो असांखे विशेष ध्यानु ॾियणो पवंदो। बाबा चए थो अॼु सदा ई असांखे ईअं सम्झणो आहे, मतिलबु जीवन में असांखे कॾहिं बि बहानेबाज़ी न ठाहिणी कि हिन ईअं कई त मां कयो, इहो ईअं न करियां त मां न करियां, इहो ईअं करे त मां कंदा। बाबा चए थो इहा बहानेबाज़ी थी। तव्हांखे सुधरणो आहे त तव्हां सुधरो न। अगर तव्हांखे कोई कमु करणो, साम्हूं वारो करे न करे त तव्हां पंहिंजो कमु कंदा या न, ईअं थोड़ी कि इहो करे त मां करां। ईअं अगरि तव्हांजे अंदरि दिलि सां इच्छा आहे कि मां परमात्मा जो ॿार आहियां त मूंखे ईअं न सोचणो खपे, न ॻाल्हाइणो खपे, न करणो खपे, त असांखे सुधरणो आहे न। बाक़ी सुधरनि न सुधरनि, पहिरियों मां त सुधरां, हिन ॻाल्हि में मां करूं। माण्हू ॿियनि ॻाल्हियुनि में मां कंदो आहे, पहिरियों मूंखां माण्हू पुछनि, पहिरियों मां खायां, पहिरियों मां पायां, पहिरियों मूंखे मिले। लेकिन बाबा चए थो हुननि ॻाल्हियुनि में मां न करो, हिन ॻाल्हि में मां करो। पहिरियों मां सुधरां, पहिरियों मां पंहिंजी सोच सुठी करां, पहिरियों मां पंहिंजी बुद्धि मां फालतू ॻाल्हियूं कल्लियूं जी ॻाल्हियूं कढां।
पहिरियों मां पंहिंजो संस्कार सुधार, पहिरियों मां शांत रहां, पहिरियों मां ख़ुशि रहां। हिन जो मतिलबु इहो आहे कि असां ॿियनि खे दुख ॾियूं त उहो त ख़ुशि रही न सघंदा। अॼुकल्ह माण्हू सोचंदा आहिनि कि असां त सभु कुझु खाऊं पीऊं ख़ुशि रहूं, पर उन्हनि में बि उन्हनि खे अंदर जी ख़ुशी न मिलंदी। मतलब कोई कुछ भी करे, कहिड़ी भी परिस्थिति थी वञे, उनखे पार करे मां सदा ख़ुशि रहंदमि त मूंखे ॾिसी ॿिया बि ख़ुशि रहंदा। इन रीति खुद खे परिवर्तन करण में हर ॻाल्हि में पहिरियों मां हुजणो खपे। ॿिया करण त मां सुठी तरह हलां, न मां एतिरो सुठी तरह हलां कि ॿिया आपे ई मूंखे ॾिसी सुठी तरह हलण लॻी वेंदा। जीवन में मां एतिरो ख़ुशि रहां, एतिरो सहनशील रहां, अहिड़ो गुणवान रहां, अहिड़ो शांत रहां कि ॿिया आपे ई ॾिसी करे मूंखां मुंहिंजो स्वभाव संस्कार ॾिसी करे ॿिया बि सदा सुठा थी वेंदा। त इन में पहिरियों मां करणो, मां पहिरियों सभिनि सां स्नेह व्यवहार करां, मां पहिरियों सभिनि जी सहयोगी ठहां। ॿिया मूंखे स्नेह ॾियनि न ॾियनि, अगरि तव्हांखे सभिनि जो स्नेह खपे न त बाबति त हिकु ॻाल्हि करो, सिर्फ़ु हिकु ॻाल्हि, पोइ तव्हांखे पूरो विश्व स्नेह कंदो। कहिड़ी हिकु ॻाल्हि कंदो कि ॿियनि जी बुराइयुनि खे ॾिसण जी अख बंदि करे छॾो, ॿियनि जी कमी कमज़ोरी खे ॾिसण जी अख बंदि करे छॾो। ॾिसो कोई अनजान व्यक्ति हूंदो आहे जंहिंमें ॾाढा अवगुण आहिनि, ॾाढी पाप आत्मा आहे, लेकिन अगरि तव्हांखे हुनजे बारे में कुझु बि न पतो आहे, हुनजी बुराइयुनि जे मथां हुनजी जेका बि हुन आत्मा पाप कर्म कया अथई, त तव्हां केतिरो सुठी रीति हुन सां हलंदा आहियो, तव्हांखे पतो ई न पवंदो आहे। पोइ ॿिया माण्हू तव्हांखे ॿुधाईंदा अरे तूं कंहिंसां थी ॻाल्हाए, इहो त अहिड़ो आहे अहिड़ो आहे अहिड़ो आहे, हुन खां पोइ तव्हां सोचणु शुरू कंदा, हुन खां पोइ तव्हां हुन सां परे रहंदा। पहिरियों त तव्हांखे न पतो हुयो न। त उअं ई हाणे बाबति तो सभिनि जी कमी कमज़ोरी बुराइयूं पाप कर्म पतो हूंदे हुए बि ईअं अनजान जो ऐं अनजान रही करे हुन सां एतिरो स्नेह सां शुभावना अनजान मतलब हुनखे लॻे न कि असां हुनखे हुन दृष्टि सां ॾिसूं था, हुनखे सदा ईअं ॾिसजो भई ॾाढी सुठी आत्मा आहे, हिनजो सभु बुराइयूं ख़तम थी आहिनि, हिनजी ॾाढी सुठी आत्मा आहे, हिन परमात्मा जो ॿार आहे। हिन रीति हुनजे लाइ शुभभावना शुभकामना रखी करे असां अगरि हुन सां स्नेह सां व्यवहार कंदासीं न त असां बाबति तो तव्हां सर्व जा स्नेह थी वेंदो, हुनजा बि स्नेह। पोइ सभिनि सां अगरि ईअं हलंदा, भई ॾिसो डॉक्टर आहे, डॉक्टर खे पतो हूंदो आहे हिनखे ॾाढी ख़राब बीमारी आहे, अगरि डॉक्टर ये समझे हिनखे ॾाढी ख़राब बीमारी आहे, मां हिनजो चेकअप न कंदमि त डॉक्टर ई छो ठहियो। जॾहिं डॉक्टर ठहियो आहे त इन करे ई ठहियो आहे न, भई कहिड़ी बि बीमारी कंहिंखे बि हुजे मूंखे त हुनखे मदद करणी आहे, मूंखे त हुनखे चेकअप करणो ई आहे। उहो ई अगरि असां पंहिंजे मन में एतिरी शुभभावना शुभकामना रखंदासीं, भई हाणे कलयुगी दुनिया, कलयुगी दुनिया में सभी आत्माउनि में कोई न कोई बुराई अवगुण विकार त आहिनि ई थी, त मां आहिनि त उहो बि परमात्मा जा ई ॿार, लेकिन उन्हनि खे न पतो अथनि, लेकिन मूंखे त पतो आहे न। त मां परमात्मा जी यादि में रही करे सभिनि आत्माउनि खे सुठो समझी करे सभिनि सां व्यवहार कंदमि, तॾहिं त सर्व जा प्यारा थी वेंदा। जे परमात्मा खे पतो आहे न कलयुगी दुनिया में घोर पाप आत्मायूं आहिनि, विकारी आत्मायूं आहिनि, ये दुनिया हिकु दलदल आहे, कीचड़ जी दुनिया है, काटा जहिड़ा आत्मायूं आहिनि,
तभी वह सदा एवर प्योर फूल पावन आत्मा इन सृष्टि पे आई है। सृष्टि पे आई तो आए, लेकिन सभी विकारी पापी हैं। जिनमें आया वो भी विकारी पापी आत्मा हुई। देखिए ज्ञान देना शुरू करी, वो भी विकारी पापी आत्मा है। लेकिन परमात्मा जो शाह उन्हें सोचे कि भाई ये ॾाढी सुठी आत्माएं आहिनि, मिठी आत्माएं आहिनि, या मिठो मिठो चे, सुठो सुठो चे, वो हाणे एतिरी सारी आत्माउनि खे हुन सुठो ठातो थे। ॾिसो केतिरी सारी आत्मायूं बाबा जी ज्ञान में हलन थी। पहिरियों त असां सभी जेका भी ज्ञान में हलन था, पहिरियों त उहो भी कलयुगी दुनिया में पाप आत्मायूं हुयूं न, विकारी हुयूं। तो ये बाबा चए तो मुंह में ये गुण आए न, तो मुंहिंजो ये गुण तव्हां सभु भी धारण करो। तव्हां सभु भी जीअं मां तव्हां पतित आत्माउनि जी पतितपनो न ॾिठो, काटा न ॾिठा, गुण न ॾिठा, तव्हांजे प्रति शुभभावना शुभकामना रखी, तव्हांखे ज्ञान ॾिनो, तव्हांजे प्रति शुभ दृष्टि रखी, मिठा मिठा ॿार थी करे, फूल चई करे काटे का फूल ठाहे थो न बाबा, कड़े खां मिठो ठाहे थो न, बुरे खां सुठो ठाहे थो। त असांखे भी सभिनि जे प्रति छा दृष्टि रखणी है कि सभी आत्मायूं ॾाढी सुठियूं आहिनि, सभी आत्मायूं ॾाढी मिठियूं आहिनि, फूल आहिनि, सभी परमात्मा जी ॿार शुद्ध आहिनि। त हिन रीति अगर असां दुनिया में रहंदासीं न, त असां सर्व जा प्यारा भी थी वेंदासीं ऐं सर्व जा सर्व सां न्यारा भी थी वेंदासीं। छा मिठी मिठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादगार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। संजी भी रूहानी माता पिता बाप दादा के यादगार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आए। श्रेष्ठ कर्म और योगी जीवन द्वारा संतुष्ट दादा श्रेष्ठ सर्टिफिकेट वठण वाला संतुष्ट मणि होगा। तो श्रेष्ठ कर्म की निशानियां स्वयं भी संतुष्ट, ॿिया भी संतुष्ट। अगर असांजो कर्म सुठो तो थे दुनिया में, त असां खुद भी संतुष्ट रहंदासीं पंहिंजे जीवन सां, ॿिया भी असां तो संतुष्ट रहंदा। ये न मां तो संतुष्ट आहियां, ॿिया आहिनि न। अगर तव्हां परमात्मा जी याद में रही करे हर कर्म कंदा आहियो न, त तव्हां खुद भी संतुष्ट रहंदा, परमात्मा भी तव्हां सां संतुष्ट रहंदा, या दुनिया वारा भी तव्हां सां संतुष्ट रहंदा। ये तव्हां चेक करे सघंदा आहियो। माण्हू चईंदा आहिनि असां त सॼो ॾींहुं भॻवान खे यादि था करूं, सत्संग भॼन कीर्तन था ॿुधूं, हुनजी मालाऊं था जपूं, जाप था जपूं, कोई त सॼो ॾींहुं मुख में कुझु जपंदो ई रहंदो। लेकिन जपण सां कुझु थोड़ी थींदो, पढ़ण सां कुझु थोड़ी थींदो, ॿुधण सां कुझु थोड़ी थींदो। खुद में परिवर्तन लायूं तॾहिं त सम्झ में अचे न। त अगर असां परमात्मा खे दिल सां यादि करे हर कर्म करूं था, असां सुठी रीति परमात्मा खे यादि करूं था, हुनजो साइंस छा आहे कीअं पतो लॻंदो? तव्हां भी संतुष्ट, परमात्मा भी संतुष्ट और तव्हां सां सभु संतुष्ट रहंदा। तॾहिं सम्झो कि मुंहिंजी यादि परमात्मा ताईं पहुचे थी, परमात्मा भी मूंखे यादि कंदो आहे, मूंखे शक्ति ॾींदो। न त सिर्फ़ असां जाप ई जपूं था, भॼन ई ॻायूं था, ईअं यादि था करूं, ईअं ॿाहिरां जी आहे, आत्मा नथी यादि करे, नथी पहुची सघे परमात्मा ताईं मुंहिंजी यादि। लोग है ना याद और सेवा में सदा बिजी रहन, ये सभिनि खां वॾी खुशनसीबी है। अगर तव्हां कर्म कंदे परमात्मा जी यादि तव्हांखे रहे थी, मुख सां न दिल सां, ईअं न कि हा असां रोटी ठाहींदा आहियूं, कर्म कंदा आहियूं त सॼो ॾींहुं कीर्तन भॼन बाबा जा गीत मुरली हलदी रहंदी आहे, या जेको बि तव्हां ॿुधंदा आहियो भॼन कीर्तन, लेकिन हल्दी त रहंदी आहे। लेकिन हर कर्म कंदे हुए बाबा के केतिरो साथी ठाहे करे कर्म कंदा आहियूं। बाबा जी भाॼी था खायूं, बाबा भाॼी मथे
हिन में छा करूं, छा थियो, बाबा भाॼी ईअं थी हुई, बाबा अॼु हेॾे हलणो आहे, अॼु ईअं करणो आहे, जीअं करणो आहे, हीअं साक्षी ठाहियो हुनखे, तॾहिं तव्हां ॾाढा ख़ुशि नसीब समझजो। अगरि तव्हांजी अभ्यास पक्को थी वियो न, वेठे वेठे न, हर कर्म कंदे हुए अगरि तव्हांखे परमात्मा जी यादि रहे थी, हुनजे साथ जो अनुभव थिए थो, त सम्झो तव्हां ॾाढा ख़ुशि नसीब आहियो। ओम शांति। बाबा खे यादि करो।